ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। मीरो ख़ान खां रिपोर्टर इमामुद्दीन तुनियो जी रिपोर्ट मुताबिक़ मीरो ख़ान में सिंध जी सकाफ़त जे हवाले सां शानदार तक़रीब सेफ जे सहकार सां हलंदड़ डायमंड पब्लिक स्कूल में मुनक़िद। तक़रीब में उस्तादनि शागिर्दनि महिमाननि सकाफ़ती लिबास पाए शिरकत कई। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां सिंध ऐं सकाफ़त जी अहमियत बाबति तक़रीरूं ऐं टेबलोस पेश कया विया। सिंधी मीडिया खे सलाम आहे जंहिं सिंध जे अज़ीम सकाफ़त खे दुनिया में उजागर कयो आहे। हुसैन बख़्श मेमून ख़बर मूजिबि मीरो ख़ान में सिंधी मीडिया जे सॾ ते सिंध जी सकाफ़त जे हवाले सां शानदार तक़रीब मुनक़िद कई वई। सेफ जे सहकार सां हलंदड़ डायमंड पब्लिक स्कूल जे ऑपरेटर हुसैन बख़्श मेमून पारां स्कूल में सकाफ़ती ॾियार जी रंगारंग तक़रीब जो इनेकाद कयो वियो। तक़रीब में सियासी समाजी अॻवाननि उस्तादनि शागिर्दनि ऐं शागिर्दनि सकाफ़ती वेस वॻा पाए वॾे अंग में शिरकत कई। शागिर्दनि ऐं शागिर्दनि पारां सिंध धरती सिंधु दरिया सिंध जी सकाफ़त जी अहमियत जे हवाले सां तक़रीरूं टेबलोस ऐं सिंध जे क़दीम लोक दास्तान उमर मारवी जो मुख़्तसिर ख़ाको पिणु पेश कयो जंहिंखे प्रोग्राम में वेठलनि पारां ख़ूब साराहियो वियो। सकाफ़ती तक़रीब खे ख़िताब कंदे अॻवाननि हुसैन बख़्श मेमून सागर इम्तियाज़ में महेसर ज़ाहिदा चांडियो सुदुस तुनियो ऐं एम ज़फ़र गोपांग ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंधी मीडिया पारां हर साल सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइणु तमामु बहितरीनु अमल आहे जंहिंसां सिंधी क़ौम ऐं सिंध जे अज़ीम सकाफ़त ऐं धरती सां इश्क जो जज़्बो ऐं मोहबत पैदा थिए थी। ऐं हीउ ॾिहाड़ो मल्हाइण खां पोइ दरे घटि ख़तमु थी वियल सकाफ़त खे पूरी दुनिया में हल भेरो ॿीहर जीदान मिलियो आहे। तक़रीब जे आख़िर में महिमान उस्तादनि सहाफ़िन पारां लोक गीत जो जमालो ते जुमिरियो हणी धरती ऐं सकाफ़त सां मुहबत जो इज़हार करे वफ़ा जो वचन खे वरजायो।